नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे सिंधड़ी में ख़बर ॾींदा हलूं त बेटड़ा सिंधड़ी प्राइमरी स्कूल में 5 दर्जे जी शागिर्दाणी 11 वरह जी रुख़साना सोलंकी सां उस्ताद पारां मुबीना तौर ते ज़्यादती जी कोशिश करण ते उस्ताद खे गिरफ़्तार कयो वियो आहे। गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जी शागिर्दाणी रुख़साना सोलंकी 5 क्लास टीचर सईद नज़ीर शाह मथां गैर इख़लाक़ी हरकत करण जो इल्ज़ाम है, जंहिं ते शागिर्दाणी जा वारिस ऐं सोलंकी बिरादरी जा माण्हू पंहिंजे स्कूल जो घेरा करे उस्ताद सईद नज़ीर शाह खे कुटको ॾिनो। स्कूल इंतज़ामिया विच में अची उस्ताद सईद नज़ीर शाह खे बचाए हिक क्लास में बंदि करे पुलिस खे इतला ॾिनो, जंहिं बाद पुलिस पहुची उस्ताद खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो। शागिर्दाणी जो चवणु आहे त क्लास टीचर सईद नज़ीर शाह क्लास अंदरि मूं सां जिनसी ज़्यादती करण जी कोशिश कई, जॾहिं त इल्ज़ाम हेठि आयल उस्ताद जो चवणु आहे त रुख़साना सोलंकी मूंखे पंहिंजे बचन जीअं आहे खे सबक़ कचो हुजण करे मूं खेसि दड़का ॾिना, तंहिं तां हू कावड़ में अची पंहिंजे घर वञी पंहिंजे वारसनि खे मूं ख़िलाफ़ ग़लति बयानी कई है। हिन वधीक चयो त क्लास अंदरि चोटी शागिर्द ऐं शागिर्दाणियूं पढ़ंदियूं हुयूं, अहिड़ी हरकत करण जो सोचे बि नथो सघियां। वाक़े जी शिफ़ाफ़ इंक्वायरी कराए इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।